अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल की तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, भली कार चऊं था क्लास 8 दर्जे जे सिंधीअ जे हिसे पहिरें में तमामु ड्रिघो इंतज़ारु कयो आहे न तव्हां। मूंखे अंदाज़ो आहे त तव्हांखे बेसब्री सां इंतज़ारु हुयो, पर बसि हर कम कार में ॿ चारि मजबूरियूं, ठीकु आहे। सोशल स्टडी खे बि ॾिसणो पियो पए, और थोरो इस्लामियात, कंप्यूटर जे कुझु शयुनि खे, कुझु टेक्निकली शयूं, मुंहिंजी पंहिंजी जॉब साइड। सच पुछो त इट्स वेरी डिफ़िकल्ट फॉर मी टू मैनेज ऑल दीज थिंग्स, बट तव्हांजी सपोर्ट आहे, सहकार आहे, हिन लाइ मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। ऐं तव्हांजे इंतज़ार खे घणो अॻिते नथा वधायूं ऐं बसि जल्दी अचूं था क्लास तरफ़। हिन लाइ क्लास बि इलाही क्वेश्चन्स ते मुश्तमिल आहे। हाणे आहे सबक़ु पहिरियों, 8 दर्जे जो सबक़ु पहिरियों आहे हम्द। त उनजो पहिरियों आहे त चयो तूं अलाह हिकिड़ो, वाई ॿी विसार, तन में तंद तंवार, सदा सुपरी जे। वरी ॿियो बंद बि आहे, चयो तूं अलाह हिकिड़ो, वाई ॿी विसार छॾ, ओतां तोसी गॾु, सॼण साह पसाह में। त बहरहाल इहो हाणे सॼो नथा पढ़ूं, पहिरियों 2 लाइननि ते आहे। हुनजो सुवालु आहे त मथे हम्द जो ख़ालिक़ केरु आहे? शाह अब्दुल लतीफ़, शाह अब्दुल करीम, शाह अब्दुल लतीफ़, सचल सरमस, शाह इनायत या शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। हाणे इनजो जेको राइटर आहे उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे। 6 दर्जे जो जेको पहिरियों बंदि अवल अलाह अली माला आलम जो धणी, उनजो बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, हिन जो बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे। उनखां पोइ आहे त मथे हम्द में, या चइजे त मथियुनि सिटरुनि में तंवार लफ़्ज़ जी माना छा आहे? सॾु, आवाज़, सिक, हक़। ठीकु आहे, हुनजो सही जवाबु आहे सॾु। उनखां पोइ आहे त लफ़्ज़ वहदहु ला शरीक लहू जो मतिलबु छा आहे? वहदहु ला शरीक लहू जी माना सभिनी खे ख़बर आहे, पर थोरो इहो ॾिठो वियो आहे त ईंदो आहे, या मे बी ॾुखियनि लफ़्ज़नि में अचे, हिन लाइ मां हिनखे हाईलाइट कयो आहे। त वहदहु ला शरीक लहू जो मतिलबु आहे त अलाह हिकु आहे। अच्छा, हिकु ॿी इम्पोर्टेंट ॻाल्हि हिन क्लास में तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिन क्लास में मूं जेके ॾुखिया लफ़्ज़ आहिनि उहे बि हिन ई में हल कया आहिनि, वाहिद जमा बि, लफ़्ज़ ज़िद बि। ठीकु आहे, बाक़ी इस्तिलाहनि जो जेको क्लास आहे, जेको पहिरीं बि मूंखे कंहिं हिदायत हाईलाइट करायो हो त हिन क्लासनि जे हिननि सबक़नि मां इस्तिलाह ठाहियो, त उहे बि मां सभई कलेक्ट करे छॾिया आहिनि। इंशाअल्लाह बिल्कुलु प्योरली लेसन्स जो हवालो ॾेई ऐं उन मां इस्तिलाह बि मां जल्दी तव्हांखे ॾींदमि। पर हिन खे ग्रामर, लफ़्ज़, ज़िद, वाहिद, जमा, मुज़किर, मोन्स मां कोशिशि कई आहे त सॼी एक्सरसाइज़ हल कंदी रहां, जो मां विच ते छॾींदी हा त वरी पोइ हल कंदमि, त वरी उहे शयूं रहिजी थियूं वञनि। इन लाइ जेका मुंहिंजो हाल आहे ऐं टाइम जे हवाले सां कोशिशि कई आहे। हाणे आहे त हेठियनि ॾुखियनि लफ़्ज़ जी माना लिखो। ऐं लफ़्ज़ आहे त तंवार माना सॾु, सुपरी माना प्यारो दोस्त, ॿियाई माना खोट, दोलाब दोखो। ठीकु आहे, घटि माना अंदरि। हाणे हीअ बि लफ़्ज़ घटि, हिकिड़ो माण्हू चवंदो थोरो, पर हिते जेको जीअं इस्तिलाह टाइप कोन्हे न, त ज़ाहिरी माना हिकिड़ी हुजे, बातिनी माना बि हुजे। ऐं शाह साहिब जी सिंधीअ जी त तव्हांखे ख़बर आहे त हिते ई जेको घटि आहे माना अंदरि, हीअं, हा, ठीकु आहे। शाह साहिबु हिन लफ़्ज़ खे जीअं फरमायो न त वहदहु ला शरीक लहू, ॿुधई न ॿोड़ा के तूं किनी न सुआ जे घटि अंदरि घोड़ा। मतिलबु जिन जे अंदरि में ॿियाई आहे त उहो आहे कीनो आहे, हसद आहे, अंदरि में खोट आहे, उहे तुंहिंजी तंवार सॾु नथा ॿुधी सघनि। उनखां पोइ आहे वरसिया माना धार, जुदा, विछड़िया, वाई माना आवाज़, पड़ाॾो माना आवाज़ जी मोट। हाणे पड़ाॾो उनखे चइबो आहे, जीअं ॾिसो पड़ाॾो सोई सॾु अथव, नाविल आहे इलाही मशहूरु सिराजुल हक़ में मुंहिंजो। पड़ाॾो लफ़्ज़ ॾिसो, असां कॾहिं ख़ाली जॻह में वेंदा आहियूं जेका बिल्कुलु नई कंस्ट्रक्टेड हूंदी आहे, या ख़ाली रूम हुजे जितो उन में को बि फर्नीचर वग़ैरह मटीरियल न हुजे, उते असां सॾु कंदासीं न, उहो आवाज़ु वापसि टकराइजे असांजे नंढे लाइ। मूंखे यादि आहे असांजे ॻोठ में स्कूल पियो ठहे त उते नयो नयो ख़ाली करे असां ॿार वञी उते सॾु कंदा हुआसीं न, ऐं जेको बि सॾु कबो आहे न ख़ाली जाइ में, उहो वरी वापसि मोटी ईंदो आहे। उन आवाज़ जे मोट में आवाज़ खे चइबो आहे पड़ाॾो। ठीकु आहे, उनखां पोइ वरी हिन जो आहे त फ़ैल लाज़मी। ठीकु आहे, ऐं फ़ैल माना कमु, सभिनी खे ख़बर आहे। फ़ैल जा 2 मुख्य क़िस्म आहिनि, हितां मूं किताब मां तस्वीर ॾिनी आहे, फ़ैल लाज़मी ऐं फ़ैल मुतअदी। हाणे चए थो त फ़ैल लाज़मी अहिड़ा फ़ैल जेकी रुॻो फ़ाइल सां लाॻापो ॾेखारनि, जेकी रुॻो फ़ाइल सां लाॻापो ॾेखारनि। ठीकु आहे, त मतिलबु हू सब्जेक्ट सां, तिन खे फ़ैल लाज़मी चइबो आहे। सिज उभिरे थो, आउं पढ़ां थो। ठीकु आहे, हाणे मतिलबु हिते सिज जेको आहे उहो फ़ाइल आहे, आउं जेको आहे उहो फ़ाइल आहे। त हाणे हिन जो लाॻापो फ़ैल जो
कहिड़ो आहे, उभरणु, ठीकु आहे, उभरणु ऐं पढ़णु कमु आहे, पर इन जो डायरेक्ट लाॻापो कंहिंसां आहे, सिज सां आहे, कमु कंदड़ सां। उभरे केरु थो, सिज सो, पढ़े केरु थो, मां, ठीकु आहे। उनखां पोइ वरी आहे मुतहदी, अहिड़ा फ़इल जिन मां फ़ाइल ऐं मफ़ऊल ॿई ज़ाहिर थियनि, तिन खे फ़इल मुतहदी चइबो आहे। हाणे इहे जेके मां फ़इल जूं डेफिनेशन्स पढ़ायूं हुयूं, त फ़इल मुतहदी खे मां तव्हांखे ॿुधायो त एक्टिवाइज़ ऐं फ़इल मुतहदी मजहूल माना पैसिवाइज़। हाणे फ़इल मुतहदी असां चवंदासीं त एक्टिव, ठीकु आहे। त मिसाल आहे त परवीन किताब पढ़े थी, अशरफ ख़त लिखे थो, सिधा सिधा जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि। उनखां पोइ सबक़ नंबर ॿियो आहे इंसानियत। इंसानियत जो सभ खां अहम गुण कहिड़ो आहे? इंसानियत जो सभ खां अहम गुण इहो आहे त हू पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक खे सुञाणे, अलाह साईं जी वॾाई ऐं हिकिड़ाई खे तस्लीम करे ऐं संदसि बंदगीअ जो हक़ अदा करे। हीअ मतिलबु हू थोरो इथिक्स जे हवाले सां सुठो हुयो ऐं ज़ाहिर लेसन जे हवाले सां क्वेश्चन ई अहिड़ो हुयो जेको जिन मां इहे ई जवाबु निकिरनि पिया। इन खे मां एज़ इट एज़ जवाब वारी सूरत में कयो आहे, पैटर्न नमूने में ॾिनो आहे। उनखां पोइ आहे इंसानियत बाबति पाण सगुरनि छा फरमायो आहे? सभिनी खां भलो माण्हू उहो आहे जेको ॿियनि खे फ़ाइदो ॾिए। केॾी ज़बरदस्त ॻाल्हि आहे यार, हुकूकुल इबाद ऐं हुकूक बिल नफ़्स, मतिलबु सॼी ॻाल्हि हिते ख़तमु थी थी वञे न। केॾो बि केरु भलो हुजे, छा बि हुजे, पाण सभिनी खां भलो बसि उहो आहे जेको ॿियनि खे फ़ाइदो पहुचाए। मतिलबु जीअं मां चवंदी आहियां न त मुंहिंजो ईमान आहे हिन ॻाल्हि ते, ऐं थोरो वरी में बि मां घणो ॻाल्हाए वञा, घणो न ॻाल्हाईंदमि, इनशाला वरी उहो ॿिए कंहिं में ॻाल्हाए। त मुंहिंजो इन ॻाल्हि ते ईमान आहे त तव्हां ॿियनि जे लाइ आसानियूं पैदा कयो, अलाह पाक तव्हांजे लाइ आसानियूं पैदा कंदो, ठीकु आहे। अलाह पाक ॿियनि खे फ़ाइदो ॾियो, अलाह पाक तव्हांखे फ़ाइदो ॾियो, ॿियनि खे माफ़ु कयो, अलाह पाक तव्हांखे माफ़ु कंदो। इन ॻाल्हि खे ऐं सिर्फ़ु दुनियावी न ऐं दीनी न, दुनियावी सतह ते बि तव्हांखे हमेशह यादि रखियो वेंदो। हो चयो न त उस्ताद बुखारीअ जो आहे त जंहिं क़ौम जीआरी सो जीअंदो रहंदो, जंहिं आम उजारी सो जीअंदो रहंदो। जंहिं क़ौम जीआरी सो जीअंदो रहंदो, जंहिं आम उजारी सो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका, जंहिं सिंध संवारी सो जीअंदो रहंदो। सो जंहिं अगरि कंहिंखे संवारियो आहे, कंहिं इंसान जी ज़िंदगी संवारी आहे, कंहिंखे को फ़ाइदो ॾिनो आहे, त इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू खां सभिनी खां भलो माण्हू उहो आहे, तारीख़ में बि सभिनी खां भलो माण्हू उहो आहे। अचूं था बसि जल्दी वरी सतें ते, बसि वधीक हिन टॉपिक ते नथा ॻाल्हायूं, इनशाला ताला वरी कॾहिं ॻाल्हाईंदासीं। ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना लिखो। अशरफ मथां हो, अशरफुल मखलूक़ात आहियूं न पाण, सभिनी ख़ल्क़ण खां असां जेके ख़ल्क़त आहे, मखलूक आहे, उन खां असां मथां आया आहियूं। अशरफुल मखलूक़ात, अशरफ माना मथां हो, मुठ घुरो माना अणवणंदड़, नापसंदीदा, न वणंदड़। शफ़क़त प्यार, बाज महर, ज़रूरत घुर्ज, खापो, मखलूक पैदा कयल। उनखां पोइ वरी हेठियनि लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। गुण, अवगुण, कुल्फ़त, उल्फ़त। उल्फ़त कुल्फ़त हमेशह तव्हां गॾु गॾु लफ़्ज़ ॿुधा हूंदा। समटाइम पोइट्रीअ में बि माना अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके शाइरनि गॾु गॾु यूज़ कया आहिनि, या हिकु जहिड़े माना जहिड़ा लफ़्ज़ कया आहिनि। जीअं बुखारीअ जो आहे त कुल्फ़त कुल्फ़त कठी करण खां उल्फ़त रती चङी आहे, मतिलबु नफ़रत खां मोहबत ज़री चङी आहे न। कुल्फ़त, उल्फ़त, ख़ैर ख़्वाही, शर ख़्वाही, बुराई, भलाई, कामयाबी, नाकामी। उनखां पोइ आहे त वरी अचूं था टियों आहे, टे में आहे त नात, टी नात आहे त कलम खे कंहिं चयो सभु कुझु लिखी वठि, कलम खे कंहिं चयो सभु कुझु लिखी वठि, कमाल फ़िक्र जी अज़मत लिखी वठि, रसूलुल्लाह जी मदद सिराई, हो ख़ुदा जे हुक्मनि जी रुनुमाई। मथे हमद जो ख़ालिक़ केरु आहे? इमदाद हुसैनी, अल हसन अल हाशमी, किशन चंद बेवस या मिर्ज़ा कलिच बेग। उनजो सही जवाबु आहे अल हसन हाशमी, ठीकु आहे न। सैयद हसन अल हाशमी हैदराबाद शहर जे टंडरे आगा जो रहाकू हो, सिंधी ॿोली जो हिकु तमामु सुठो शाइर रहियो आहे। मथी नात में रूनमाई लफ़्ज़ जी माना छा आहे? रूनमाई, सूंहं, ज़ाहिर करणु, साराह, चाह। हीअ थोरो ॾुखियो लफ़्ज़ आहे, भले कंहिंखे सम्झ में बि ईंदो हुजे, पर जेकॾहिं ईअं सवाल में अची थो वञे या केरु पुछे थो त माना थोरी रूनमाई, थोरी हू ॾुखियो लफ़्ज़ आहे, मतिलबु ज़ाहिर करणु। अच्छा, हू जेका किताब जी महूरत थींदी आहे न, बुक्स वग़ैरह जी, त हुनखे रूनमाई बि चइबो आहे। किताब जी महूरत, रूनमाई, चिटाई, पधराई, ज़ाहिर करणु, त माना रूनमाई माना ज़ाहिर करणु, ॾेखारणु। उनखां पोइ वरी आहे त हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखो, ठीकु आहे। त हेठियनि लफ़्ज़नि जी माना आहे त साॻे ई सबक़ जा लफ़्ज़ आहिनि त ज़ोक़ माना शौक़, चाह, रूनमाई ज़ाहिर करे ॾेखारणु, ज़ीनत सूंहं सोभ्या, मिदत साराह तारीफ़, मज़हर माना चिटो। मथी नात फ़नी शाइरीअ खां मथी नात फ़नीयत खां शाइरीअ जी कहिड़ी सिंफ़ सां तालुक़ु रखे थो? नज़म, वाई, काफ़ी, हमद। हाणे हूअं हीअ नात आहे, मौज़ूआती लिहाज़ खां नात आहे, फ़नीयत खां इहा नज़म आहे।
इहे ॻाल्हियूं तव्हांखे थोड़ियूं घटि बि सम्झ में ईंदियूं आहिनि, पर बसि मां कोशिशि कंदसि त जेॾीमहिल कोर्स कंप्लीट थिए थो त जीअं तव्हां चवंदा आहियो त हिकिड़ो सॼो क्लास नज़म जे सिन्फ़ुनि जो हूंदो, सभु मां ही नातियूं बेत नज़म खणंदमि ऐं नसर जी बि कोशिशि कंदमि त जेतिरो करे सघो। पर हा, इहा मूंखे ख़बर आहे त जेतिरा जेके असांजा पुराणा सब्सक्राइबर आहिनि ऐं शुरू खां मुंहिंजा क्लासिस ॾिसंदा रहनि था, उन्हनि काफ़ी इन्हनि शयुनि खे पिकअप कयो हूंदो ऐं उन्हनि खे ख़बर हूंदी। पर मां सभिनी खे जीअं गॾु हलाइणु चाहींदी आहियां त मां कोशिशि कंदसि त मां अगरि कंहिंखे सम्झ में नथो अचे या नवनि सब्सक्राइबरनि लाइ या पुराणनि मां बि, त मां इहो हिकिड़ो क्लास मुंहिंजी जेका दिलि में आहे त मां लास्ट में अगरि टाइम बचे थो त ज़रूरु ठाहींदमि। उन खां पोइ सबक़ु नंबर चौथों आहे त बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा। बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा किथे पैदा थियूं? ईरान में, मदीने में, मके में या इराक़ में? ठीकु आहे, उनजो सही जवाबु आहे मदीने में। अच्छा, मूंखे हिते शायदि हिकु थोरो क्लिक थिए पियो त मूंखां कंहिं पुछो त मैम सही लफ़्ज़ छा आहे, किथे या काथे? त सही लफ़्ज़ किथे आहे। ठीकु आहे, त काथो मतिलबु मापो, किथे माना जॻह जी जेका हूंदी आहे इंडिकेशन। त मदीने में पैदा थियूं हुयूं। उन खां पोइ आहे बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा कॾहिं पैदा थियूं? 5 हिजरी, 5 जमादिल अवल, 4 हिजरी, 5 जमादिल अवल, 3 हिजरी, 5 जमादिल अवल, 7 हिजरी, 5 जमादिल अवल। उनजो सही जवाबु आहे 5 हिजरी, 5 जमादिल अवल। वेरी ईज़ी, डिजिट नंबर 5 यादि करे छॾियो, 5 हिजरी, 5 जमादिल अवल। ठीकु, उन खां पोइ आहे बीबी साहिबा खे अकीला छो सॾियो वेंदो हो? इख़लाक़ जे करे, इल्मी मर्तबे जे करे, ख़ूबसूरत हुजण जे करे या सैयदा हुजण जे करे? उनजो सही जवाबु आहे इल्मी मर्तबे जे करे। पाण दीनी मसला सम्झाईंदी हुई ऐं औरतुनि खे, ऐं इल्मी मर्तबे जे करे खेसि अकीला बिन हाशिम सॾियो वेंदो हो, यानी हाशिम ख़ानदान जी अक़लमंद औरत। उन खां पोइ आहे त अकीला लफ़्ज़ जी माना छा आहे? लफ़्ज़ अकीला जी माना छा आहे? अक़लमंद, ज़हीन, ख़ूबसूरत, मासूम। उनजो सही जवाबु आहे अक़लमंद। बीबी ज़ैनब जो नालो कंहिं रखियो? हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हज़रत अली अलैहिस्सलाम, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम या हज़रत बीबी फ़ातिमत ज़ुहरा रज़ी अल्लाह ताला अन्हा? उनजो सही जवाबु आहे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन लाइ जो जॾहिं बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा हिन दुनिया में पैदा थियूं त हज़रत बीबी फ़ातिमत ज़ुहरा वफ़ात करे चुकियूं, ऐं पोइ हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हा चयो त जॾहिं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे शायदि ॿाहिरि वियला उहे ईंदा त पोइ उन्हनि जो नालो पाण सगोरा रखंदा, ऐं पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जो नालो ज़ैनब रखणु फरमायो हुयो। बीबी ज़ैनब जी मुक़दस मज़ार शाम मुल्क जे कहिड़े शहर में आहे? इराक़, तहरान, काबुल या दमशक? ठीकु आहे, त बीबी ज़ैनब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मज़ार दमशक मुल्क में आहे। उन खां पोइ आहे त बीबी ज़ैनब कहिड़ी हिजरी में वफ़ात कई? 62 हिजरी, 57 हिजरी, 60 हिजरी या 63 हिजरी में? 15 रजब 63 हिजरीअ में 57 सालनि जी ॼमार में त बीबी ज़ैनब वफ़ात कई, मतिलबु 57 सालनि जी उमिरि में 63 हिजरीअ में 15 रजब में। उन खां पोइ हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखो। ठीकु आहे, ऐं जुमलनि में कमु आणियो हूंदो आहे, किथे सिर्फ़ु माना हूंदी आहे, पर हिते असां जुमलनि में त यूज़ नथा करे सघूं, न मां कोशिशि कंदी आहियां त माना लिखां। माना या हम माना साॻी ॻाल्हि आहे, इहो मां तव्हांखे हमेशह ॿुधाईंदी आहियां। सदमो माना ॾुखु, हादसो। हाणे सदमो माना ॾुखु हादसो आहे न, पर हादसो अचे या ॾुखु अचे लफ़्ज़नि में त असां उनखे माना में सदमो ई लिखंदासीं। साबित क़दमी, इरादे जी पुख़्तगी, मजबूर मतिलबु लाचार, बेवस, अकीला, अक़लवारी, बाझ, रहम, महर, तदबीर, दूर अंदेशी, तदबीरूं करणु, दूर अंदेशी रखणु, परे जी सोच रखणु, इन फ्यूचर प्लैनिंग। ठीकु आहे, उन खां पोइ आहे त हेठियनि लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। हाणे मां ही बुक जी पिक ॾिनी आहे ऐं मां हेॾे बि लिखियो हुयो, पर हिते मां किताब जी पिक ॾिनी आहे। त हेठियनि लफ़्ज़नि जे ज़िद में आहे त उल्फत, कुल्फत, मज़बूत, कमज़ोर, कुशादो, सोढ़ो, नेक, बदनेक, बहादुरी जो ज़िद बुज़दिली ऐं ज़ालिम जो ज़िद रहमदिल। ऐं हिते आहे वरी त हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा वाहिद जमा लिखो। हाणे हिन खे मां थोरो हिते ई हल करण जी कोशिशि कई आहे, इन लाइ जो मां तव्हांखे ॿुधायो त टाइम सफ़ा घटि आहे, टाइपिंग जो इलाही इशू थो रहे, सिंधी में टाइपिंग बुक पढ़णु, सवाल कढणु, टाइपिंग करणु, स्लाइड्स ठाहिणु, ओवर ही सॼो कमु मां पाण कंदी आहियां, त मतिलबु थोरो मुश्किल पियो थिए। उन लाइ उमेद त तव्हांखे सम्झ में ईंदो, अगरि न त वरी बि चवंदो त मां करे स्लाइड्स में बि हलाईंदमि। वाहिद जमा लफ़्ज़ छा आहे? दिलि, दिलि जो थींदो दिलियूं, तकरीरूं जो थींदो तकरीर, मुश्किल जो थींदो मुश्किलात, कुर्बानियूं कुर्बानी, हदीस हदीसूं। ठीकु आहे, वाइदो वाइदा, वेझा वेझो। हाणे ही उहे ई ॿ लफ़्ज़ आहिनि जेको मां चवंदी आहियां त जेकॾहिं वाहिद में वाव हूंदो त अलफ़ ॾियण सां जमा थी पवंदो, ऐं जमा में अलफ़ हूंदो त वाव ॾियण सां वाहिद थी पवंदो। वाइदो, वाइदा, वेझा वेझो, इरादो इरादा। ठीकु आहे, ही हुयो
बीबी ज़ैनब अलैहिस्सलाम जो जेको सबक नंबर 4। हाणे सबक नंबर 5 आहे, ही वरी थोरो इम्पोर्टेंट आहे, हिन खे ॾिसजो त ही जेको लेसन आहे इन लेसन जे बारे में मां फ़िलहालु सिर्फ़ु इहो ई लिखियो आहे, बाक़ी मां तव्हां सां पिक बि शेयर कंदमि त दर्सी किताब में मौजूदु सबक ईमान, इतिहाद ऐं तनज़ीम अदब जी कहिड़ी सिन्फ़ सां तालुक़ु रखंदो, मज़मून, मकालो या कहाणी, मकालमो। ठीकु आहे, हीउ जेको सॼो लेसन आहे इहो कुझु दोस्तनि जी पाण में, गुलाब ऐं बिलाल जी पाण में डायलॉग्स आहिनि, त मतिलबु 2 या 3 खां वधीक माण्हुनि जी पाण में गुफ़्तगू कचहरी डायलॉग्स वारे ने उन जेका नसर जी इबारत या सिन्फ़ हूंदी आहे उनखे असां मकालमो चवंदा आहियूं। त हीउ मकालमो आहे। कंहिं बि मुल्क में दंगी फ़साद जा मुख्य कारण कहिड़ा आहिनि? भाईचारो, वेढ़, निफ़ाक़ या इत्फ़ाक़। जवाबु आहे निफ़ाक़। कंहिं बि मुल्क में निफ़ाक़ न हूंदो, निफ़ाक़ हूंदो, इत्फ़ाक़ न हूंदो, ॿधी न हूंदी, इतिहाद न हूंदो, भाईचारो न हूंदो, इन सभिनी शयुनि जो जेको मुख्य कारण आहे निफ़ाक़ आहे, त उहे दंगी फ़साद या घरेलू फ़साद पैदा थींदा आहिनि। सो हीउ हुयो त अञा मूं जेका एक्सरसाइज़ ठाही हुई, सवाल उन जा काफ़ी बचनि था, ऐं उन खां पोइ वरी जेको सबक़ु आहे उहो सबक़ु बि आहे पंहिंजो। अच्छा, ही लफ़्ज़ ज़िद आहिनि, ही लफ़्ज़ ज़िद मां क्लियर कंदी थी हलां। लफ़्ज़ ज़िद हिन में बि वरी आहे त तस्वीर मां शेयर कयां पई, इत्फ़ाक़, निफ़ाक़, परावा, पंहिंजा, खटणु, हाराइणु, जंग, अमुन, ज़िंदा, मुर्दा, पको, कचो। ठीकु आहे, मथां ई हेठां ई। ॾाहब जो फ़िल वक़्तु मूंखे ज़हन में न पियो अचे, तव्हांखे जेकॾहिं अचे थो त मूंसां ज़रूरु शेयर कंदा, ऐं मूंखे बि जेकॾहिं अची थो रहे त मां तव्हां सां जल्दी शेयर कंदा। फ़िल वक़्तु मूंखे ज़हन में न पियो अचे, क्लास जी टाइमिंग घणी थी वई आहे, इन लाइ मां हिते क्लास खे एंड थी कयां। मां जेका एक्सरसाइज़ ठाही हुई उन जा मूं वटि सवाल आहिनि, पर इनशाला कोशिशि कंदमि त अॼु न त सुभाणे उन में 1-2 लेसन्स जो इज़ाफ़ो करे मां पार्ट 2 में सवाल रखंदमि। हीउ जेको आहे क्लास 12-13 मिंट जो मुंहिंजे ख़्याल में थी वियो हूंदो, त इट्स इनफ। तव्हांखे वधीक बोर करणु नथा चाहियूं। शबाना नवाज़ ऑफिशियल सां गॾु रहंदा। चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब ज़रूरु कंदा, बेल आइकन जे बटन खे प्रेस कंदा ऐं असां सां गॾु रहंदा। इंशाअल्लाह ताला जल्दी कोशिशि कई। हाणे मुंहिंजी इहा ई कोशिशि आहे त मां 2 खां 3 क्लास बि पर डे रखां, त इट्स नॉट अ बिग डील, पर अगस्त ताईं मां तव्हांखे कोर्स कंप्लीट करायां। ठीकु आहे, इंशाअल्लाह ताला। जीअं शेख अयाज़ जो मां पहिरीं शेर चयो न, त छो घबराईं थो कोट ॾिसी, ही ऊची ऊची ओट ॾिसी, मरणो हर कंहिं माण्हूअ खे, पर ईअं न मरंदासीं हो साथी, का आग लॻाए वेंदासीं, को ॿारनि ॿारे वेंदासीं। इन लाइ मुंहिंजी पूरी कोशिशि आहे त मां यार मुंहिंजे जेके हिसे जी जेका ज़िमेदारी आहे, मां कोशिशि कयां मां तव्हांखे, जेके बि तव्हां मुंहिंजे आसिरे स्टूडेंट्स लॻायो, मां उन्हनि जी पूरी तरह रहनुमाई करे सघां। वधीक अलाह से मूंखे बि हिमत ॾींदो, तव्हांखे बि हिमत ॾींदो। पंहिंजा हौसला बुलंद रखो ऐं पंहिंजो ख़्यालु रखो। अल्लाह निगहबान।